हाफिजुल कुरान ए मां चवंदो आहियां हिन ॻोठ जो नालो छा रखियो बाग पई न चो भाग पई पई के भाग न आलिम अचनि था हे भाग न भाग पई कीअं भाग पई आ मत के माईअ जो नालो न भाग पई थिए अब इहो बुशारी कजो ॻाल्हि समझ में न आई है असांजा नाला जेके न उल्टा पुल्टा आहिनि सभिनि जा पर भाग त बरकत खे चइबो आहे न भाग माना भाग वारो थियो माना मां जो चवण जो मक़सदु आहे ॻोठ भाग वारो थियो हिते भाग वसी पई आहे जो 6 हाफिजुल कुरान तव्हांजा थिया नंढड़ा हिते बाबा ऐं न्याणी बि हाफिजुल कुरान थी वई ऐं इन खां वधीक तव्हांखे कहिड़ो भाग लॻे सुभान अल्लाह त चओ भाउ मोहम्मद असलम वेठो आहे इन जो बि भाउ हाफ़िज़ थियो आहे जुमला जमायत मां दुआ करण आयो आहियां टाइम तमामु मुख़्तसर आहे इंशाअल्लाह मां बि मगरिब जे निमाते जॾहिं गाड़ी दाड़ी वारो मौली न लाहींदो मां कोन लाहींदुसि ऐं वेठो आहे ख़ुतबे वटि तंहिंजे करे नमाज़नि जो बि ख़्यालु कंदासीं जमायत जो अबा मां तॾहिं स्टेज ते आयुसि मां चयो इहे जमायती जेके इंतज़ार में आहिनि वीचारा हलिया न वञनि पंहिंजे करे मां बि वॾो सफ़र करे 120 ते गाॾी भॼाईंदे तव्हां वटि पहुतो आहियां त आख़िर मुंहिंजो बि हक़ आहे तव्हांजो बि हक़ आहे ॿुधो बसि वाइज़ मां वॾो मौज़ू नथो खणा मां जेका आयत तिलावत कई आहे उन में मां इहो चवणु चाहियां थो मुंहिंजो मौज़ू उनवान इहो आहे त नेकी कयो अमल सालेह कयो दुनिया फ़ानी अथव सभिनि खे मरणो आहे माशर जे मैदान क़यामत जे ॾींहं में तव्हांखे कमु अचण वारी शइ नेकी ऐं अमल सालेह आहे असां वटि नेकी आहे नमाज़ पढ़ंदो रोज़ा रखंदो चवंदो बसि मुंहिंजो कंहिंसां कहिड़ो वास्तो जेको मरे सो मरे केतिरा माण्हू रोडनि ते एक्सीडेंट थींदे असां ॾिठासीं तड़पंदे हाणे मां नवाब शाह जे रोड सां अचां पियो मुंहिंजे साम्हूं मोटरसाइकिल खे बचाईंदे बचाईंदे गाॾी कल्टी थी वई सोलंगी हा नवाब शाह जा अलाह उनखे बचायो धकी थिया मूं गाॾी बीहारियो मां चयो हुकुम कयो जेकॾहिं ज़रूरत आहे तव्हांखे मां अस्पताल खणी वञा हुननि चयो साईं असांखे अलाह बचा कयो ख़ैरु कयो तव्हां मौली साहिबु वञो जेकॾहिं उहे मुंहिंजी गाॾी में सवार थियंदा त जलसो तव्हांजो कैंसिल थिए हा छो त इंसानियत असांखे वधीक प्यारो आहे ख़ुदा जो कसम अखियुनि ॾिठियुनि जी गवाह आहे उहा गाॾी कल्टी थी वई पर अलाह साईं जी हिफ़ाज़त कयईं त मां चयो दुनिया फ़ानी आहे मरणो आहे अमल साले कयो नेकियूं कयो नेकी ऐं अमल साले जेको कंदो आहे अलाह हुनखे बदिलो ॾींदो आहे असांजा माण्हू चवंदा आहिनि साईं नेकी न कंदासीं छो चिकर नेकी कंदासीं भलाई कंदासीं नेकी ॻिची पइजी वेंदी हिकिड़े शाइर ऐं मौलूदई बि चयो कर भलाई थिए बुराई वक़्तु अहिड़ो लॻी वक़्तु त वाकई अहिड़ो लॻल आहे भलाई कंदे त ॻिची पवंदी हाजी साहिब पर नेकी न कयूं भलाई न कयूं अमल साले न कयूं ॻाल्हि ॻिची पइजी वेंदी पोइ हर को पंहिंजो पाण ॼाणे को मरे को बुख ते को उञ ते को यतीम को बेवा इहो टोटको फार्मूलो ग़लति आहे क़ुर ऐं हदीस हिन खे ग़लति चयो असांजे नबी साईं पथर बर्दाश्त कया ॾुख बर्दाश्त कया उठ जो ओझ उछलियो वियो पंहिंजो घर छॾी वतन छॾी पोइ बि नेकी खे छॾी अमल साले छॾी दुश्मननि सां बि भलायूं कंदो रहियो दुश्मननि सां बि भलायूं नेकियूं कंदो रहियो ॾुख तकलीफ़ूं बि बर्दाश्त कंदो रहियो हितां मालूम थियो ॾुख मिलणो तकलीफ़ूं मिलणो बर्दाश्त कयो माइटनि जे तरफ़ां अज़ीज़नि जे तरफ़ां रिश्तेदारनि जे तरफ़ां पाड़े वारनि जे तरफ़ां बदिलो त तोखे अलाह ॾींदो न सुभान अल्लाह ॾाढा चओ मां क़ुर पढ़ां अब मां वाइदो कंदो आहियां मां चवंदो आहियां सम्झिजी छो त मां सम्झाइण वारो मौलवी आहियां मुदर्रिस आहियां मां किताब पढ़ाया तालिबनि खे पढ़ायो हाणे अमल साले नेकी कंदासीं त साईं पोइ छा फ़ाइदो मिलंदो फ़ाइदो बि त हुजे न बग़ैर फ़ाइदे जे कमु मज़ो ॾींदो बग़ैर फ़ाइदे जे मरे बि न निकिरे जे जेकॾहिं नेकी अमल साले कंदो 2 फ़ाइदा मिलंदा ॻाल्हाईंदो हल थो घणा फ़ाइदा 2 हिकिड़ो फ़ाइदो आख़िरत में ॿियो फ़ाइदो दुनिया में हाणे आख़िरत जो कहिड़ो फ़ाइदो मिलंदो नेकी अमल साले जो क़ुर खोलींदासीं मुंहिंजा बि थक लहंदा तुंहिंजा बि थक लहंदा सुभान अल्लाह आत्मा थे करे जो क़ुर खोलिया अल्लाह साईं क़ुर में ऐलान कयो फरमाई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम 8 सिपारो आ मुझे साम्हूं अल्लाह जो क़ुर खुलियो पियो आहे क़ुर रहमत क़ुर नेमत आहे क़ुर में शिफ़ा आहे दुनिया वारो
88 पारो सूरतुल अनाम आहे आयत नंबर 160 आहे छा तो चवे क़ुरान फरमाए मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा व मन जा बिस्सय्यत फला युजज़ा इल्ला मिस्लहा व हुम ला युज़लमून जो सुभान अल्लाह कुरान नजर अचे थो ॾिसो ॾिसो मां वाइदनि में चवंदो आहियां क़ुरान अखियुनि वारनि खे नज़र ईंदो अंधनि खे नज़र न ईंदो हा अंधा न थियो अखियुनि वारा थियो सुञाणियो हिन साईं दिलबर खे को क़ुरान जो मुनकिर थी वेंदो त ॻाटो भॼी पवंदुसि क़ुरान के पुठी ॾियण वारा सावा न ॾिठासीं या मां गावा सां तव्हांखे चवां थो पियो ख़ुदा जो कसम क़ुरान जो अदब कयो एहतराम कयो अल्लाह फरमायो आखिरत में फ़ाइदो नेकी अमल साले जो अल्लाह फरमायो वॾो फ़ाइदो अल्लाह कहिड़ो जे करे तव्हां नेकी कंहिंसां भलाई कंहिं ग़रीब कंहिं यतीम कंहिं बीमार कंहिं बेवाह सां कंहिं ओड़े पाड़े वारे सां नेकी अमल साले करे ईंदो पोइ क़यामत जे ॾींहं में मां अल्लाह तव्हांजे हिकिड़े नेकी खे वधाए ॾहूण करे छॾींदो आहियां ॾाढा त जो सुभान अल्लाह नेकी हिकिड़ी खणी अचो बदिलो ॾहूण अञा मां रब वधाया मर्ज़ी वारो आया हाँ जेकॾहिं बाग़ पीजा मुसलमान ख़ुदा न ख़वासा ग़लती थी वञे गुनाह थी वञे ॾोह थी वञे जेकॾहिं हिकिड़ो जुर्म खणी ईंदा मां अल्लाह हिकिड़े गुनाह जी सज़ा हिकु ॾींदो आहियां वधाईंदो रहिया छो मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं नेकी हिकु करे बदिलो ॾहूण ॾींदो आहे गुनाह हिकु करे त सज़ा हिकु अल्लाह फरमायो मां रहमान आया मां रहीम आया ई बाना मूंखे प्यारा नेकी कयो अमल साले कयो हिकु नेकी कयो बदिलो ॾहूण अञा रब वधाए त मर्ज़ी वारो आहे ॾाढा त जो सुभान अल्लाह नेकी कजे के न अमल साले कजे के न फ़ाइदो आहे हिकु नेकी कयो त क़यामत जे ॾींहुं अल्लाह बदिलो ॻाल्हि ॻाल्हि इहो त क़ुरान जो आहे फ़ैसिलो पर इन खां वधाए बि रब पुछण वारो अथसि पर ही गारंटी आहे गुनाह जेकर हिकु करे ईंदो न कयो करे जेकॾहिं आयो हिकु गुनाह जी सज़ा हिकु ॾींदो मां ॿीणो न ॾींदो मां केॾो रब महिरबान आहे केॾो रब महिरबान आहे वरी पढ़ो क़ुरान जो सुभान अल्लाह चवंदो हल नेकी अमल साले जो फ़ाइदो आखिरत में फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तवज्जो करो मुसलमानो 19 सिपारो सूरत जो नालो सूरतुल फुरकान आहे आयत नंबर 17 आहे फरमाए मन तौबा व आमना व अमिल अमलन सालिहा फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरर रहीमा जो सुभान अल्लाह दुनिया वारो जे करे ताने की कंदो अमल साले कंदो अल्लाह फरमायो ताजे जिंदगी जे गुनाहन के 100 साल जे डोन के मां अल्लाह नेकिन में तब्दील करे ताजे कारे बुक के अमल नामे के नेकिन सा पुर करे जन्न जा दड़ा खोले दीदो आया यो नेकी जो फायदो अमल साले जो फायदो आहे मान तू जवाब अल्लाह कुरान में ऐलान कयो टी जात कुरान थो चवे अया बुध कुरान जो सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तवज्जो करो मुसलमानो कुरान रहमत वारो जो कुरान बरकत वारो इन कुरान में शिफा है कुरान में रहमत
रहमत आहे जो कुरान में बरकत दुनिया वारो अल्लाह कुरान में ऐलान करे छॾियो आहे 16 सिपारा सूरज जो नालो सूरतुल कहफ आहे छा तू चवी कुरान दुनिया वारो तवज्जो त कयो फरमाए इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ला जो सुभान अल्लाह अमल साले कयो कुरान चए थो इन्नल्लज़ीना आमनू जेके मोमिन व अमिलुस सालिहात अमल साले कयो अल्लाह पोइ उन्हनि जे लाइ छा आहे फरमाए कानत लहुम जन्नत उन्हनि जे लाइ जन्नत आहे उन्हनि जे लाइ बागूं आहिनि हूरूं आहिनि नारूं आहिनि अल्लाह फरमायो फिरदौस क़यामत जे माशर जे मैदान में नेकी करण वारनि जे लाइ जन्नत फिरदौस नुज़ला कुरान थो चवे मां रब जी मेहमानी अब ॿुधो ॿुधो जेको मेज़बान हूंदो पंहिंजे शान मुताबिक़ मेहमानी कंदो आहे के न आहे असां जलसनि में वेंदा आहियूं के ग़रीब मिस्किन साॻो पली खाराईंदा आहिनि अब ॻाल्हि सम्झाई के वरी पटाटा खाराईंदा के वरी मुर्गी के कुछ ज्यादा आइटम किथे मच्छी आहे किथे रोस्ट आहे किथे कीअं हर मेहमान पंहिंजे हाल मुताबिक़ मेज़बान मेहमानी कंदो के न वॾो जेकर पैसे वारो हूंदो ऐं सरदार नवाब वॾेरा हूंदो MN MP हूंदो वॾनि नवाबनि सरदारनि जा बि जलसा कयासीं उहो पंहिंजे हाल मुताबिक़ मेहमानी कंदो ॿुधो पूरे दुनिया जे नवाबनि सरदारनि बादशाहनि खां अलाह मथे आहे त रब जी मेहमानी कहिड़ी हूंदी रब जो दस्तरखानो कहिड़ो हूंदो उहो त अल्लाह जे शान मुताबिक़ हूंदो न सुणा तुंहिंजे शान मुताबिक़ न हूंदो मता चएसी मां गुनाहगार किनू हिते घुमण फिरण वारो घिटने में मता मूंखे उते बि बसर टमाटर मिले न अल्लाह फरमाए मेहमान तू कंहिंजो आई मेहमान मां रब जो आ मेहमानी कंदुमि मां दस्तरखान मां रब जो हूंदो त कहिड़ा मज़ा न हूंदा हुते अमल साले कजे के न नेकी कजे के न ही नेकी अमल साले जो फ़ाइदो आखिरत में हाणे अचो दुनिया में कहिड़ो फ़ाइदो आहे नेकी अमल साले जो फरमायन अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत अब्दुल्लाह बिन उमर खां रिवायत रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो मुझे दिलबर नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही के मौलवी जी गाल ना है के पीर फकीर सैयद जी गाल ना है को किस्सो को कहानी ना है ये मुझे दिलबर नबी जो फरमान है बीबी आमना जे लाल जी गाल है फरमाए इन तलका सलासतो नफरिन मिम्मन कान कबलकुम ट्रे जवान होया अगल उम्मतिल मा उहे सफर में निकता हलदे हलदे पहाड़न में वही करे पोता उते उनके रात पइजी वई अंधेरो थी वयो रस्तो कोन मिले पयो सर्दी जी रात है वजह बड़ो मींहुं ठही आयो जिन चयो यारा काॾे वयो हाणे केड़े तरफ वयो पोटिन मशवरो कयो गार जे अंदर छो न लिकी वयो रात गुजारींदासे सुबह जो निकरी वेंदासे पोटी नौजवान एकड़े गार जे सुरंग में छुपी विया लिकी वया जिया जो अंदर पनाह वरतो पहाड़ मथा जो टुटो वडो रोड़ो न जे दर ते पयो हाय दरवाजो बंद थी वयो रोइन पया हाने किया कयो तिनन गरजी करे जोर ॾिना पर उहो परे छिप न पियो थे पो दिल में सोचो त कंहिंखे सॼो चयो अल्लाह के सॼो पर केड़े अमलन सां अन तदुल्लाह बेसाली अमालिकुम जो सुभान अल्लाह कंहिंखे सॼे मुश्किलातन में तकलीफ़ में अब मुश्किलात में फाथा के ना टे नौजवान परेशान थिया हाणे काॾे वयूं कंहिंखे सॼियूं न को ॿुधण वारो न को ॾिसण वारो
हिते मरी वेंदासीं बुखों ईअं में न जन्नत न नमाज़ न कफ़न न दफ़न पोइ सोचूं त यार छा कयूं चई बाबा कंहिं कोई बि हिते कोन ॾिसंदो ॿुधंदो पोइ अलाह खे सॼो अमल साले जे सदके अंतद उल्लाह बि साले आमालिकुम ॾिसो अमल साले कमु ॾिठो के न आख़िरत में ॾिनई दुनिया में बि कमु ॾिठो पर अंधनि खे नज़र नथो अचे बाबा कारोबार में बरकत आहे बनी में बरकत आहे ओड़े पाड़े में बीमारी तुंहिंजे घर में न आहे तुंहिंजो माल मवेशी औलाद ख़ुशि आहे त ईअं सम्झ कंहिं न कंहिं अमल जे सदके बचियो पियो आहे कंहिं न कंहिं नेकीअ जे सदके बचियो पियो आहे जेको तोखे कमु ॾिठो पियो पर माण्हुनि खे सम्झ में नथो अचे हाणे चई रब खे सॼूं पर लक्षणनि कहिड़नि सां सॼूं साईं हुजे न हाल असां में पोइ टिनिनि मशवरो कयो हिकिड़े खे यादि आयो हथड़ा खयई चई अल्लाह को मुफ्ती मौलवी न आया मां गरीब बकरार धनार आया ची अल्लाहुम्मा कानत ली अल्लाहुम्मा कानली अबवान शेखान कबीरान रियादुस सालिहीन जी हदीस आहे हजरत अब्दुल्ला बिन उमर खां रिवायत आहे पोइ हिकिड़े हथड़ा खणी रब खे सरण शुरू कयो ची अल्लाह मुंहिंजा पोड़ा पीमा हुया अल्लाह मां बकरियुनि जो धनार आया बकरियूं चाराईंदो आया जॾहिं शाम जो घर मोटींदो आ अल्लाह पोइ बकरियुनि जो खीर ॾुही पंहिंजे पोड़े पीमा खे पीआरे ढव कराए पोइ पंहिंजे बचड़नि खे पीआरींदो आहे अल्लाह हिकु मर्तबा छा थियो बकरियूं चराईंदे चराईंदे अल्लाह मां परे निकिरी वियुसि शाम जो जॾहिं अशा जो मोटी आयुसि बकरियुनि जो खीर ॾुही करे फहलबतु लहुमा ख़ुबूकहुमा पंहिंजे पीमा जे मथां आयुसि फवजदतुहुमा नाइमैन ॿिरनि खे ॾिठुमि त निंड पइजी विया अल्लाह खीर जो प्यालो मुंहिंजे हथ जे मथां हुयो वलकदहु अला यदी दिल में सोचमि पीमा खे उथारियां सोचमि न पोड़ा आहिनि बीमार आहिनि आराम में आहिनि निंड में खलल न ॾियां मां सोचो चलो मां वहीं सुम्हां दिल चयो न न मतां पीमा तुंहिंजा बुखायल थी ओ नौजवानो पीमा जा ना फरमानो ॿुधो जन्नत अम्मा जे कदमनि जे हेठां आहे त चाबी बाबे वटि आहे के न के पी जना फरमान के अबे जना फरमान के पी के गारियूं ॾींदे नज़र आया के अम्मा के गारियूं ॾींदे नज़र आया इन्हनि जहिड़ो ख़बीस ऐं लई दुनिया में न आहे ऐं जेका पीमा नाराज़ आहे उनखां रब नाराज़ आहे केतिरा बि अमल करे जन्नत महाल मिलंदुसि पीमा खे राज़ी कई उनजो अदब ऐं एहतराम कई ख़ुदा जो कसम उनजे दुआउनि जे सदके अलाह जन्नत ॾेई छॾींदुसि जेकॾहिं असांजा पीमा पोड़ा हुजनि हा हितां जेके तव्हांजो कलोड़ो निकिरे आहे पने खां दवा वठी अचे अबो निंड पियो लठनि सां वठी राति जे सियारे में मूंखे मोकिली दवा जे लाइ पाण वरी निंड पियो हुते ई कुराना वो हार्ट पेशेंट हूंदो उते ई साह निकिरी वियो सबाड़े पुट मारींदो छॾींदो कोन हुन सोचो पीउ मां निंड पइजी आहे बकरियूं चाराए चाराए मुड़ छोकिरा चुप कर अरे हिननि जे तकीर खे त बंदि करायो भला मां आवाज़ करे वठां चुप कयो छा था ॻाल्हायो था अहिड़े तवजो कयो टाइम मुख़्तसर आहे किथे मां खुली आवाज़ नथो करे सघां चई त हाणे जेकॾहिं मां पंहिंजे हिन पीमा खे उथारियां तकलीफ़ अची वेंदी ऐं पोइ बीह रहियो इंतज़ारु कई छा कई ऐं उनजा नंढड़ा बछड़ा भी हुया ॿारड़ा भी हुया उहे भी निंड पिया बुख ते ईअं बि न सोचे त उहो प्यालो खीर जो पंहिंजे बचन खे पीआरे अबो उथंदो पोइ ॾिसंदासीं ईअं चई न अल्लाह दुआ में थो चवे अदब ॾिसो पीमा जो फर्मा बरदारी ॾिसो चई अल्लाह पोइ मूं इंतज़ार कयो सॼी राति गुज़री वई अल्लाह मां पंहिंजे पेरनि ते गुज़ारियो हथा बरकल फजर सुबह चमकी पयो मुंहिंजा नंढड़ा ॿारड़ा उथिया बाबा कंदे अबा अबा हाँ शीरे दे अबा शीरे दे अची शुरू थी विया पोइ मां सोचियो हाणे छा कयां अल्लाह पोइ मां पंहिंजे बचड़नि खे बि न ॾिनो
पोड़े पीमा जो इंतजार कयो जरे उठया उनके खीर प्यारे मां ढव करायो अल्लाहुम्मा इन कुंतु फालतु इब्तिगाए वजह का फफरुज अन्ना मा नानु फीए अल्लाह तुझे रज़ा जे लाइयो अमल कयो नेकी कयो पीमा सा इन पत्थर मां जिंदड़ी त छड़ा हदीस पाक में आयो थोड़ो पत्थर पांजो पासो छदे वयो ॾाढा त जो सुभान अल्लाह थोड़ो हटी वयो वो दुआ कबूल थियोस नेकी अमल साले कम आयोस के ना आयोस मां उनवाने मौजू यो रखियो नेकी अमल साले को फ़ायदा आखिरत जो भी दुनिया में मुख्तसरन में आखिरत जे वाले से पढ़ो पर दुनिया में मुश्किलातों मुसीबतों तकलीफों भी दूर थिन थी पयूं एस पहाड़ में हा मुश्किलात में हा नेकी जे सदके पत्थर थोड़ो परे थियो जोर दिनो निकरण जे लाए निकरी न पिया सघन ऐं पीमा सा भलाई की छा कई पीमा सा भलाई कजे के न कजे पढ़ूं कुरान सुभान अल्लाह चो तो खबर पइजी पीमा जाना फरमानो बुदो दुनिया मुख्तसर थी आखिरत के तबाह न कर फरमे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम तवज्जा कयो मुसलमानो अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो कुरान जो बुधण ते सवाब चौन दिल भर जो दिसण भी सवाब है 15 सिपारो सूरत जो नालो सूरत बनी इसराइल फरमे वकला रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihsana imma yablughanna indakal kibara ahaduhuma aw kilahuma fala taqul lahuma uff wa la tanharhuma wa qul lahuma qawlan karima जो सुभान अल्लाह बोलो पवा कुरान नजर अचे थो ना फरमान अंधन के नजर नहीं दो जेके पीमा जा पिटियल हन करे सावा न थींदा ओए माण्हू असां चरिया ॾिठा कपड़ा लाहे रोडन ते पिया घुमंदा वता तंहिंजे करे मां चवां थो पीमा जा ना फरमानो नौजवानो खुदा जे वास्ते पीमा जो कदुर कयो ये दुनिया फानी था ये पीमा अहिड़ा पखी आहिनि जेके उॾामी विया त वरी मोटी न ईंदा हिकिड़नि वटि आहिनि त उनखे क़दुरु न आहे जंहिंजा हलिया विया तूं हथ था मले आहे जेकर हुजे न त असां उनखे मथड़े ते रखूं मथे हाणे छा थियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ऐं न दुआ करो ॿिए खे चई तूं वारो कयो बाबा अमल साले नेकी वेकी आहे की न आहे तव्हां में हुन सोचो चई हा मूंखे बि यादि आयो हथड़ा खई चई अल्लाहुम्मा कानत ली इब्नतु अम्मिल मुंहिंजी सौट हुई चाचे जी धी हसीनो जमील मां मोहब्बत कंदो हुयुसि अल्लाह बुराई जे लाइ सॼो मां स्वमतनात मूंखे मना कयई पुकात साली जो ज़मानो आयो उनके पैसनि जी ज़रूरत पई मूं वटि आहे फ़आतैतुहा इश्री नवमियतु दीनार 120 दीनार ॾिनामास इन शर्त ते जे करे पैसा नहीं बुराई कंदो मास अल्लाह वो वक्त आयो पैसा ॾेई न सघी पोइ बुराई जे इरादे सां मां तर दरवाजा घर जा बंद करे छॾिया पोइ अखियुनि मां नीर हारे रोई करे मूंखे चयईं या इबादल्लाह इत्तकिल्लाह ओ अल्लाह जा बना रब जो खौफ कर माने गसाले पाक दा मुनाया अल्लाह तुझो नालो वरताई मुझे दिल में तुझो खौफ आयो अल्लाह मां माफ करे छड़ियो मास इज्जत बख्शे दिनो मास पैसा माफ करे छड़िया मास अल्लाह जेकर इयो नेकी तो वट कबूला इन पत्थर मां जिंदड़ी छड़ा थोड़ो पत्थर हटी वियो चो सुभान अल्लाह कजे के न कजे अमल साले कजे के ना वरी जो जोर दिनो त निकरी न प्यास सघनि चयो यार अञा कुछ मेहनत आहे टे खे चयो यार अथी बुजुर्गी हाणे कर वारो बच्चो आखिरी तूं न त खाईंदे लठियूं ॻाल्हि थी सिधी हुन चयो वञी बिना काॾे वई पोइ सोची जोर ॾिनई अब अञा आहे की न मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब बयान कंदा आहिनि हिकिड़ो आलिम सगोरो हो वियो उमिरि ते अम्मा सां गॾु उते ची बैतुल्लाह में मां तवाफ़ करे हेॾे होॾे जो थियुमि त अम्मा गुम कयूं
पोइ भारे ॾे फोन के मचो अम्मा तो गुम थी ॿाहिरि जो घर मोटी आए तो बंदूकूं हणंदा अथई अम्मा खे जेकर गुम करे आए वो मां आयुमि बैतुल्ला में दुआ करुमि अल्लाह हिते अम्मा गुम आहे होॾे मौत आहे हाणे महिरबानी करे ॾे अम्मा हेॾो अम्मा बीठी आहे की न मौत जे वक़्त में ख़तरे वारे वक़्त में दुआऊं बि क़बूल थींदियूं आहिनि की न थींदियूं आहिनि हा तंहिंजे करे हिन खे ॾिठई त वञी भेणा मुंहिंजे ॿिनि साथनि कमु पटियो बाक़ी बचियो मां आहियां मां बि हिमत कयां हथड़ा खयई चई अल्लाहुम्मा इस्ताजरतुल उजरा ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे घर जे कम जे लाइ मज़दूर घुराया मज़दूरी कयूं वाते तुहुम कुल्लहुम उजूरहुम सभिनि खे मूं मज़दूरी ॾेई छॾियो गैर रजुलिन वाहिदिन हिकिड़ी माण्हू खां सवाइ ज़ाब वतरका हलियो वियो रुपियो विसारे वियो मां सोचो हिन जे रुपये खे छा कयां हुजे असां तव्हां जहिड़ो माण्हू त गिड़काए छॾे सा फतवाई मौलविन खां न पुछिया हलाल आहे या हराम आहे चवंदो साईं अलाह ॾिनो मां त ॾियण जे लाइ राज़ी हुजो पाण छॾे वियो मां छा कयां इहो त अलाह ॾिनो न माना 1000 जो नोट जेकर मिलेसि हिते तव्हांजे बाग पई जे घिटीअ में ईंदो मौलवी पेशमाम साईं वटि ऐलान कर त कंहिंजो 1000 हो चवंदो मौलवी साहिब तूं पंहिंजी तक़रीर करे अलाह राज़ी हो त ॾिनई न उहो हलाल जो हुजे हराम जो हुजे पंहिंजो हुजे पर हाड़ी पेट माणी छॾ बसि हुनजो हिकिड़ो रुपयो हुयो उन छा कयो हिकिड़े रुपये मां उनखे संभाले रखी मज़दूर जी ईंदो मोटी दिलि में सोची त रखण सां छा थींदो छो न वापार कयां वापार में वधी वेंदो ग़रीब खे फ़ाइदो थींदो वो बिजनेसमैन से जो माण्हू हुयो उन वापार कयो रुपये जो फसमर तो लहू वधी वियो एॾो माल उन जो थी वियो मिनल इबली वल बकर वल गनम वर रकीक मीन जो आड़ो गवन जो आड़ो बकरिन जो आड़ो उठन जो आड़ो हिकिड़े रुपये में एॾो माल हाणे साईं उन माण्हूअ जो गुज़रो तव्हांजो थियो ॾिठई अड़ी बाग पई ॻोठा यार हिते त मां मज़दूरी करे वियो आहियां हाजी साहब वटि मुंहिंजो हिकिड़ो रुपयो बाक़ी हुयो यार बीहो त सही मां वञा माना अलाह करे यादि हुजे ऐं जीअरो बि हुजे वियो प्यालो करे त माफ़ अथसि ऐं जो आयो त अड़े हाजी साहब वेठो आहे चई हाजी साहब मुंहिंजो हिकिड़ो रुपयो यार तो वटि मज़दूरी कयो हा साहब बिल्कुलु मूंखे यादि आहे चईं ॾे चई या इबाद अल्लाह अदी लयाजरी मुंहिंजो हक़ मूंखे ॾे पोइ हथ खे वठी हाणे दुआ में थो चवे अल्लाह उन जे हथ खे वठी मां वारनि ॾे वियोसि मां चयो कुल मां तरा में नजरिक ही मीन जो आड़ो उठन जो आड़ो गवन जो आड़ो ही बकरी ॾिढ ही गुलाम कुल मां तरा में नजरिक ही सब तुंहिंजी मज़दूरी आहे ॾाढा त जो सुभान अल्लाह हुन जो ॾिठो चई वई काथे हिकिड़ो रुपयो काथे हेॾो वॾो माल को हाजी भुलियो त नाहे हाजी बि चयोसि मां काॾो भुलंदुसि मां बि हिसाब में होशियारु आहियां पर मूंखे अलाह जो ख़ौफ़ न हुजे हा इहो बि न खायां चई छा थींदो चई हा सही चई हदीस पाक में थो अचे हदीस पाक में चई ला तस्तहज़ी बि या इबाद अल्लाह मूंसां मज़ाक न कर मुंहिंजो हिकिड़ो रुपयो हो एॾो वॾो मां हदीस पाक में थो अचे उन अलाह जे बहाने दुआ में चयो अल्लाह मां चयोमांसि ला अस्तहज़िउ बिक मां तोसां मज़ाक नथो कयां ख़ुदा जो कसम अलाह जो कसम इहो सॼो माल तुंहिंजो मूं वापार कयो तुंहिंजे हिकिड़े हलाल में अलाह बरकत ॾेई छॾियो हराम जे किरोड़नि में बरकत न आहे हलाल जे हिकिड़े रुपये में बरकत आहे की न आहे चई अल्लाह पोइ सभु बकरियूं मींहर डांगूं सभु काए करे हलियो वियो पोइ ते तकियई न ओ मुंहिंजा रब तुंहिंजे रज़ा जे लाइ इहो हक़ अमल कयो परायो हक़ मूं न खाधो उनखे वापसि ॾिनो इहो अमल जे करे तो वटि क़बूल आहे इन पत्थर मां मुसीबत मां जिंदड़ी छॾा थकाऊं ॾेई पत्थर वञे परे पियो कलमा पढ़ंदे ज़िक्र कंदे टही हलिया विया अमल साले में ताक़त आहे चओ सुभान अल्लाह नेकी कंदो या न अमल साईं काएं बजे आज़न घणा मिंट पिया 5 मिंट आहिनि सुभान अल्लाह ॾाढा जो 15 मिंटनि में ख़तमु था कयूं बसि अब आहे अॼुकल्ह जो फ़लस्तीन मुस्लमान मज़लूम ते शहीद थियनि पिया ऐं उन्हनि जे लाइ सॼे मुस्लमान फंड जमीयत उलमा इस्लाम जे बुज़ुर्गनि जमा कयो चओ असां फ़लस्तीन मज़लूम मुस्लमान जे लाइ दुआ घुरंदासीं घुरंदो के न पर माण्हू चवंदा आहिनि साईं जिहाद काॾों साबित आहे हे फ़लस्तीन में मुस्लमान शहीद थियनि था ही ज़ालिम माण्हू ज़ुल्म कनि था न मुंहिंजा दोस्तो न असांजो नबी नमाज़ी हुयो असांजो नबी हाजी हुयो असांजो नबी सखी हुयो तूं ते
असांजो नबी मुजाहिद भी हुयो चो सुभान अल्लाह हजरत अबू बकर उमर उस्मान अली ये नमाजी हाजी हुआ तो मुजाहिद भी हुआ ओ दुनिया वालों हदीस पढ़ी आए अन अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु इन्नी लफी सिफिल यौम बद्र हजरत अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए बदर जो मैदान आए नबी अला चंद साहबा 313 हथड़ा खणी चई ही हाजी वया बदर के दिसी आया जो मुझा अल्लाह माही गरीब साहब वठी आयो जे करे ही शहीद थी व्या कोई तुझे नाले वठण वारो न होदो ओनो काफर होया अबू जाल लश्कर में बीठो हजरत अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए मां पीरी सिफ में बीठो तलवार मुझे हाथ में आ दुनिया रो ची इजल तफतो माहिया जो वाझाया फइजा अयमीनी व अयसारी मुझे सजे खबे बगलन में फित्यानुल हदीस सिनले बनला बारड़ा नजर आया हजरत मुआज मुअव्वज मुझे दिल में ख्याल आयो फकअन्नी लम आमनु बेमकानहिमा माचो अल्लाह मुझे दिल मुतमइन न थी मुझे पाड़े में जे कने जवान हुजनहा बहादुर हुजनहा अज अब्दुर्रहमान वाह जो तलवार हलाए अल्लाह नंढड़ा बारड़ा थी इनके बचाया या पाजी दिफा गया या दुश्मन सा मुकाबलो गया मुझे दिल में यो ख्याल मसायो फकाल अली अहदुम मिनहुमा सिर्रन मिन साहिबी वो हिकड़ी नंढे मुखे चयो कन में या अम्मे ओ मुझा चाचा अरनी अबा जहल अबू जाल केड़ो मुखे तो देखार मां चयो फमा तसना भी मुझा भाटिया तू नंढो अबू जाल वडो बहादुरा तू नखे छा कंदे हजरत अब्दुर्रहमान बिन औफ तो फरमाए उन नंढे नबी जे सहाबी चयो शेर चयो मासूम चयो है जियो मुझा चाचा ओ खबर तो अन्नहु यसुब रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे खबर पया यो अबू जल मुझे नबी के गारू दींदो आहे घटवद गालाईंदो आहे चाचा मुखे देखारेस कोन छदीदो वास विड़े तो मास मुखे मारे या मां मारा सो सुभान अल्लाह यो जज्बो होयो के ना एकड़े जाते मां वाइज करे लतो एकड़े मानू मुखे चो मौलवी साहब एडो रड़ करे वाइज करे पो वयो छो न था फलस्तीन परे त ना मां जो असा मौलवी विंदा दे तू छा चुणी पाए जाल सा सुमदे छा लठन सा वठी मां चो अगे में तो खे कंदो अबाए नबी कुरान हदीस मस्जिद मदरसा मौलवी मुलन डाडन पटकण वारन जा तवा जा ना इंशा मां उनके मां समझायो हथ के मां चो हाने न छडींदो मां हाने भजंदे न मुका न ते खणी विंदो साए कश्मीर पोते लाए छडींदो मां तू जान तुजो कम जाने या इते भी मानो सवाल करे भजी भी विंदा ये दिठा थव नेट में तमाशा इए चई भींड होयई ये एकड़ो मानो हलदड़ शय में भींड पत्थर हणी करे माना रे के कखरन के भजे वठी करे यो सुठो कई या तो भींड हणे न हणे त बीए मुरस जो पुटरा था मां चो गाल बुध असा जो दीन कोने सिर्फ मौलविन जो बाबा कलमे वारा मुसलमान सब भाइरू नबी मोजो आ तोजो भी आ कुरान मोजो आ तोजो भी आ मस्जिद मोजो अल्लाह जो घर तोजो भी आ सबिन जो इने में हक आ इए चवे हा मौलाना मां तैयार कदे तैयारिया हलंदा से चो सुभान अल्लाह इए चवे आ तो खुशी थे ना तवा राजी हो तो मौलवी वइन असा घर में मां जोड़े पो तुजो अब्बो जो मरी वई त जनाजो केर पढ़ाईंदी चिबा अब मौलवी जो वही सब शहीद थिन त पढ़े जो जनाजो केर पढ़ाईंदो कसम तो अल्लाह जो बुधायो छोरो तुझो शादीशुदा थी वे निकाह केर पढ़ाईंदो गुस्ल तुझे पढ़े के केर ॾेराईंदो ये निकाहूं नमाज जनाजा रोजा ये सब जे करे जुमा ईदू सब मौलवी त पढ़ाइन था तंहिंजे करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो तव्हां सभु चओ इंशाअल्लाह असां सभु मुस्लमान तयार आहियूं जिहाद जे आख़िरी ॻाल्हि दुआ था घुरां मां हदीस पाक में साहबी फरमाए फतअज्जब तो लिज़ालिक मांखे अजब थियो त हे नंढड़ो ॿार छा थो चए वरी ॿिए नंढड़े मुंहिंजे कन में चयो हिन चुप कयो ॿिए चयो फग़मज़नी अल आख़र मुंहिंजे हथ खे वठी ज़ोर फ़क़ाल मिस्लुहा हुन बि चयो मूंखे अबू जाल ॾेखार त सही कहिड़ो आहे मुंहिंजे नबी खे गारियूं ॾींदो आहे केॾो जज़्बो आहे हिन साहबी जो नंढे ॿारनि असां त चवंदा छोरा
सॼो ॾींहुं बाग़ापी जे घिचन में मां भेण न छॾी थी करी हुनखे गार गारनि जो ख़तमु कढी छॾी अथई। हाणे ॿार तव्हांजा क़ुर जा हाफ़िज़ थिया, शुकुर अल्हम्दुलिल्लाह। नंढनि ॿारनि खे कहिड़ो ॾोह जॾहिं वॾनि जे वात में गार त पोइ नंढड़ा बि सिखंदा न। पंहिंजे नंढनि खे जज़्बो दीन जो सेखारियो, नमाज़ रोज़ा हज ज़कात सेखारियो। मुंहिंजे नंढड़े कीअं तक़रीर कयो, कलमो बि पढ़ी, उर्दू में माना बि कई, इंग्लिश में माना बि कई ऐं वरी वाइज़ बि कई। इहे नंढनि जी तरबियत ईअं कंदा रहो। वरी ॿिए बि मूंखे चयो अबू जहल कहिड़ो आहे बहरहाल, मां ॿिन्हिनि खे चयो ओ इहो अथव अबू जहल बीठो अथव। हदीस पाक में आहे फब्तदरा बिसैफिहिमा, तलवारूं कढी करे जो वठी भगा। हाय हदीस में आयो फर्रा कसकरेन, ईअं उॾामिया जिया शिकरो शिकार जे मथां उॾामंदो आहे। फज़रबाहु वक़तलाहु, मारे करे फिटी करे। फनसरफा इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी वटि डुकंदा आया ख़ुशीअ में। चई सोना, हुन चयो अबू जहल खे मां मारे आयो आहे, हुन चयो मां मारे आयो आहे। नबी फरमायो हल मसातुमा सैफकुमा, तव्हां पंहिंजे तलवारनि खे साफ़ त न कयो। चयो न या रसूल अल्लाह। फनज़र इलैहि रसूलुल्लाह, बिन तलवारनि के नबी जो ॾिठो अबू जहल जो रत तलवारनि मां ताज़ो टिमे पियो। नबी फरमायो तव्हांखे मुबारक हुजे के लाको मां क़तल हो, तव्हां ॿिन्हिनि जहन्नम रसीद कयो आहे। नबी मुजाहिद हुयो के न, साहबा मुजाहिद हुया के न, तव्हां बि जिहाद जो जज़्बो धारींदो के न। अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह, जाते असां नमाज़ी आहियूं, जाते असां हाजी आहियूं, जाते असां सखी आहियूं, चओ त इंशाअल्लाह मुजाहिद बि थींदासीं। असां पंहिंजे फ़लस्तीन मज़लूम मुस्लमान जो मदद कंदासीं।